मटियारी बिलाल मैरिज हॉल में शिफा फाउंडेशन केयर इंटरनेशनल पाकिस्तान ऑस्ट्रेलियन जे एड सहकार सां ज़रिए मुआशी के हवाले से मटियारी तालुके के 253 ग़रीब और मुस्तहिक माण्हुनि में 25,000 की पहिरीं किस्त तक़सीम कई वई है। इन मौके ते माण्हुनि चयो त असां शिफा फाउंडेशन केयर इंटरनेशनल पाकिस्तान वारनि जा थो रायता आहियूं जीअं असां मिसकिन बेरोज़गार माण्हुनि जे सार लहदे असांखे पहिरीं किस्त ॾिनी ऐं असांजी मुआशी किल्लत ख़त्म कई। इन मौके ते ग़ज़ाई किल्लत प्रोग्राम कोऑर्डिनेटर अहमद नवाज़ मरी कैश ग्रांट ऑफिसर परवेज़ मेमण चयो त ग़ज़ाई किल्लत प्रोग्राम तहत असां मुस्तहिक माण्हुनि में 25,000 जी तक़सीम बिना कंहिं कटौती जे माण्हुनि में विरासत करे रहिया आहियूं। जॾहिं माण्हुनि खे पैसा मिलिया त उन्हनि में ख़ुशीअ जी लहर ॾिसी रूहानी सुकून महसूसु करे रहिया आहियूं। हुन वधीक चयो त हीअ तंज़ीम जो मंशूर आहे त मिसकिन माण्हुनि में रोक माली सहायता कई वञे जीअं माण्हू ख़ुदि मुख्तियार थी करे सघनि ऐं पंहिंजो रोज़गार करे सघनि, पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी घरू गाॾो हलाइण लाइ पेश ईंदड़ दुश्वारियुनि खे ख़त्म करे सघनि ऐं अहसासे कमतरी खां निकिरी करे सुठी ज़िंदगी गुज़ारे सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।